Welcome to Time News Studios. You are watching 4 p.m. Bulletin. सिंधु दरिया में शन किनालनि जी अदावत ख़िलाफ़ सॼी सिंध उथली पई। किनाल नामंज़ूर जा बुॾारींदड़ नारा। दादू में अवामी फोरम जे सॾ ते सवे माण्हू रस्तनि ते निकिरी आया। शाहजहान पार्क खां प्रेस क्लब ताईं मार्च करे कचहरी रोड ते धरणो। फैज़गंज में बि एहतजाज। मेराण नेशनल हाईवे खां पखा चांग चौक ताईं रैली कढी वई। औरतूं ऐं ॿाड़ा बि वॾे अंग में शरीक। सबोदेरो में साफ़ इताद खेरपुर जी सॾ ते रैली। मुगल पंप खां प्रेस क्लब ताईं 3 किलोमीटर रैली कढी धरणो हंयो वियो। सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻुवाणनि समेत आबादकार वॾे अंग में शरीक। गंबट में भी शागिर्दनि ऐं सिविल सोसाइटी पारां फूलबाग खां प्रेस क्लब ताईं रैली कढी। किनाल नामंज़ूर जा नारा। ठरी मीरवा में GSN हारी संगत जे सॾ ते सवे माण्हुनि जी रैली। सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻुवाणनि समेत शागिर्दनि जी वॾे अघ में शिरकत। किनाल नामंज़ूर जा बुॾारींदड़ नारा। पीरवसण में भी तकरारी। किनाल रिथा ख़िलाफ़ हर तबके जा माण्हू रस्तनि ते निकिरी आया। रैली कढी प्रेस क्लब ॾाढो धरणो। सेवण में भी सिविल सोसाइटी जे सॾ ते डिग्री कॉलेज खां धमाल चौक ताईं रैली कढी नारेबाज़ी कई वई। टंडो रहीम खान में मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। मेड़ में भी नौजवान एताद पारां ॻोठ सूबो मक्सी खे 17 किलोमीटर ताईं रैली कढी धरणो हंयो वियो। बदीन में भी सियासी समाजी तंज़ीमुनि तरफ़ां धारदार रैलियूं कढी तकरारी। किनाल रिथा ख़िलाफ़ एहतजाज। फनकारनि पारां भी गीत ॻाए किनाल रिथा ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सकरन में जसकम पारां 14 किलोमीटर पैदल मार्च। सकरन खां माड़ी जलपाणी ताईं मार्च करे तकरारी। किनालनि ख़िलाफ़ नारेबाज़ी कई वई। कड़े गौर में भी सियासी समाजी तंज़ीमुनि पारां तकरारी। किनाल रिथा ख़िलाफ़ एहतजाज। अॻुवाणनि चयो आहे त सिंधु दरिया सिंध जो जियापो आहे। फौरी तौर ते तकरारी। किनाल रिथा रद्द करण जो मुतालबो। तकरारी किनालनि ख़िलाफ़ सॼी सिंध सरापा एहतजाज बणियल। हैदराबाद, सखल, लाड़काणे, खेरपुर, शिकारपुर ऐं मिठी में भी तकरारी। किनालनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरा। मिठी में फनकारनि पारां गीत ॻाए किनाल रिथा रद्द करण जो मुतालबो। कोट गुलाम मोहम्मद में भी सिंधु दरिया बचाओ कमेटी जे सॾ ते नादरा चौक खां प्रेस क्लब कोट गुलाम मोहम्मद ताईं रैली कढी वई। नए कोट में नौजवान एताद पारां 75 मोरी खां रोशनाबाद स्टॉप ताईं पैदल मार्च करे धरणो हंयो वियो। काज़ी अहमद में उस्तादनि, शागिर्दनि, वकीलनि, अदीबनि, दानिश्वरनि ऐं फनकारनि समेत सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻुवाणनि जो एहतजाज। जाम साहब में भी क़ौमी अवामी तहरीक पारां रैली कढी धरणो हंयो वियो। सीता रोड में भी सवे माण्हुनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो। सुजाग एताद जे सॾ ते सीता विलेज बचा बंद खां सीता रोड ताईं 8 किलोमीटर पैदल मार्च। कोटड़ी में तकरारी। किनाल रिथा ख़िलाफ़ सिंधु दरिया में ॿेड़ियुनि ते रैली कढी वई। किनाल नामंज़ूर जा नारा। निंदो में भी सिविल सोसाइटी पारां मुज़ाहिरो कयो वियो। नए दरे में PP शहीद भुट्टो जे सॾ ते एहतजाज। फौरी तौर ते तकरारी। किनाल रिथा रद्द करण जो मुतालबो। रते दरे में भी कलम धड़नि पारां रैली कढी वई। सियासी समाजी अॻुवाणनि समेत शागिर्दनि जी वॾे अंग में शिरकत। सराड़ी में सियासी समाजी ऐं कॉपरस जमायतुनि पारां रैली कढी तकरारी। किनाल ख़िलाफ़ नारेबाज़ी। मोरो, न्यू सईदाबाद, टंडो गुलाम अली, बुकेरा शरीफ, मलकानी शरीफ, सिंधड़ी ऐं शाहपुर चाकर में भी एहतजाज। बाडराई, डोकरी, पडीदन, कुरुंडी में भी मुज़ाहिरा। अॻुवाणनि चयो आहे त जेसीं ताईं किनाल रिथा रद्द थियण जो नोटिफिकेशन जारी न कयो वेंदो तेसीं ताईं एहतजाज जारी रहंदो। किनाल रिथा रद्द करण जो नोटिफिकेशन जारी थियण ताईं एहतजाज जारी रखण जो ऐलान। कराची में किनालनि जी अदावत ख़िलाफ़ प्रोग्रेसिव स्टूडेंट फेडरेशन पारां प्रेस क्लब आॾो मुज़ाहिरो कयो वियो। औरतुनि ऐं ॿारनि जी बेशिरकत। पिथोरो सिंधु दरिया ते शन किनालनि जी अदावत ख़िलाफ़ शरड़बंद हड़ताल। सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻुवाणनि समेत शहरनि पारां रैली कढी प्रेस क्लब आॾो धरणो। केपरो में भी किनाल रिथा ख़िलाफ़ सवे माण्हुनि जी एहतजाजी रैली। किनाल नामंज़ूर। सिंधु ते धाड़ो नामंज़ूर जा नारा। कंबर जे उस्तादनि, शागिर्दनि पारां सिंधु दरिया में गुलनि निशावर करे भेटा। गुलनि जी वर्खा कई वई। केनालनि जी अदावत ख़िलाफ़ नारेबाज़ी। भिटशाह, नबीसर रोड ऐं प्यारो स्टेशन में भी एहतजाजी मुज़ाहिरा। अॻुवाणनि चयो आहे त तकरारी। किनाल रिथा रद्द करे सिंध खे हिसे जो पाणी ॾिनो वञे। सिंध समेत सॼे मुल्क में पाणी खोट संगीन सूरतहाल अख़्तियार करे वई। सिंध जे टिनी बैराजनि वटि पाणी खोट 48% खां वधी वई। सखर बैराज वटि पाणी खोट 63.7% रिकॉर्ड। गुडू बैराज वटि पाणी खोट 10.3% रिकॉर्ड। गुडू बैराज वटि मथां करोड़ 23,235 क्यूसेक रिकॉर्ड। सखर बैराज वटि 17,300 ऐं कोटड़ी बैराज वटि 5,205 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। मोंगला डैम में भी डेड लेवल ते अची वियो। पाणी जो ज़ख़ीरो ख़तम। वकरा रन ऑफ रिवर ते अची विया। कोरवा वेझो ज़मीन जे मालिकी तां ख़ासकली ऐं रायमो बिरादरी जी ॿिनि में तकरार भड़की पियो। 5 ॼणा मारिजी विया, 4 ज़ख़्मी। धुरनि विच में झेड़े सबबि ॻोठ अलाह बचायो रायमो मैदान जंग बणिजी वियो। मारिजी वियलनि में अनवर रायमो, मदद अली रायमो, सिद्दीक़ रायमो, मजीद रायमो ऐं अहमद ख़ासकली शामिल। ज़ख़्मियुनि में गुलरिंद, हसन रायमो, वाहिद बख़्श ख़ासकली ऐं ॿिया शामिल।
5 ॼणनि जे क़त्ल बाद धुरनि में चमशक ताण लाश ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। पुलिस जो चवणु आहे त जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ कोशिशूं कयूं पियूं वञनि। ॻोठ में पुलिस पिकट क़ाइमु कई वई आहे। नौस्की में FC जे काफ़िले ते आपघाती हमले में 3 एहलकारनि समेत 5 ॼणा शहीद, 12 ज़ख़्मी। सिक्योरिटी ज़रियुनि जो चवणु आहे त BLA बारूदी मवाद जो धमाको ऐं आपघाती हमलो कयो। सिक्योरिटी फोर्सिस हमलो कंदड़ दहशतगर्दनि ख़िलाफ़ फौरी तौर ते जवाबी कार्रवाई कई। आपघाती बमबार समेत 3 दहशतगर्द मारिजी विया। हमले में FC जे 3 जवाननि ऐं 2 सिविलियन शहीद थी विया। सिक्योरिटी ज़रियुनि जो चवणु आहे त इलाइक़े में क्लीयरेंस ऑपरेशन कयो पियो वञे। आख़िरी दहशतगर्द जे ख़ात्मे ते क्लीयरेंस ऑपरेशन जारी रहंदो। सदर आसिफ अली ज़रदारी, वज़ीर आज़म शहबाज शरीफ़, घरू वज़ीर मोहसिन नक़वी ऐं बलूचिस्तान जे वॾे वज़ीर सरफराज़ बुगटी पारां हमले जी मज़मत। हुकूमत जो मुल्क में वधंदड़ दहशतगर्दी खे नज़र में रखंदे क़ौमी सलामती कमेटी जो इजलास हलाइण जो फ़ैसिलो। ज़रनि मूजिब पार्लियामानी क़ौमी सलामती कमेटी जो बंदि कमरे में इजलास अरबा ते तलब करण जो इम्कान आहे। इजलास की सदारत स्पीकर अयाज़ सदिक़ कंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ आला अस्करी क़यादत ऐं इंटेलिजेंस इदारनि जा सरबराह बि शिरकत कंदा। इजलास खे आला अस्करी क़यादत KP ऐं बलूचिस्तान में दहशतगर्दी जे वधंदड़ सबबनि ते ब्रीफिंग ॾींदी। डर की जे कंजो वारे इलाइक़े में हथियारबंदनि जो जाम मेहताब डर ते हमलो। जाम मेहताब डर महफ़ूज़। गोलियूं लॻण सबबि संदसि 2 गार्ड मारिजी विया, 1 गार्ड ज़ख़्मी। जाम मेहताब डर चयो आहे त अलायर शख़ वटि 10 खां वधीक हथियारबंदनि हमलो कयो। 2 गार्ड ज़फ़र डर ऐं अख़्तर डर मारिजी विया। हथियारबंदनि जे हमले में असद शाह ज़ख़्मी। SSP घोटकी समीला सिमरो पुलिस अटालन समेत वाक़े वारे हंधि पहुची वियो। जाम मेहताब डर पुलिस खे लाश अस्पताल खणाइण खां रोके छॾियो। जाम मेहताब डर चयो त शेरियार शर जे गिरफ़्तारी ताईं लाश न खणंदासीं। इलेक्शन में शिकस्त बाद शेरियार शर वाड़ाइप जो शिकार थी वियो आहे। शेरियार शर ते थियल हमले जो इल्ज़ाम बि मुंहिंजे मथां लॻायो वियो हो। सेलरा बिरादरी सां तालुक़ न आहे, पर हू मुंहिंजा सियासी हामी आहिनि। ऐं सिंध पंजाब दंग वटि सेलरा शर तकरार में शिदत। अॻूणे MP शेरियार शर ऐं संदसि पुट ख़िलाफ़ क़त्ल केस दाख़िल। माशको थाणे ते शेरियार शर ऐं संदसि पुट जहांगीर शर समेत 6 ॼणा जवाबदार नामज़द। सेलरा दुर्जे माण्हुनि जो जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाज। 1 ॾींहुं अॻु कच्छ जे ॻोठ साईं ॾिनो सेलरो में हथियारबंदनि जे हमले में नौजवान वहीद पुट पहलवान सेलरो